खैरपुर में खबर ईंदा हलो तो खैरपुर जे जिना स्पोर्ट्स एकेडमी तरफा जेम खाना खैरपुर में साइकिलिंग रेस कराई वही, जेम शिकारपुर सखर लाड़काणू ऐं ॿियनि शहरनि मां आयल नौजवाननि शिरकत कई, जॾहिं त पहिरीं पोजीशन खैरपुर जे नौजवान यूसुफ अली हासिल कई, ॿी पोजीशन शिकारपुर जे नौजवान शौकत अली ऐं टी पोजीशन लाड़काणे जे नौजवान अब्दुल्ला हासिल कई, जॾहिं त पोजीशन हासिल कंदड़नि जे मकन में जेम खाना खैरपुर में अंजुमन ताजरान सिंध जे नायब सदर मज़हरुद्दीन शेख, प्रोफेसर अब्दुल सलाम शेख, प्रोफेसर मीर जुल्फकार टालपुर ऐं ॿियनि शील्डूं ॾिनियूं ऐं तकरीर करे हौसला अफ़जाई कई। उन मौके ते अॻवाननि चयो त साइकिल रैली ॾिसी घणी ख़ुशी थी आहे। साइकिल हलाइण सां इंसान तंदुरुस्त ऐं सिहतयाब रहे थो। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन्ही करे ही कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।